बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां टीचर्स क्लब गंबड़ के तरफा पांचे प्यारे दोस्त मोहब्बती मानू हवाउनि जे हर कंहिं सां प्यार कंदड़ मंज़ूर बिलाल के जन्म ॾींहं जूं मुबारकूं था ॾियूं ऐं पंहिंजे दोस्त बशारत नारे जो भी गुज़ारिश कंदासीं त हिन ख़ुशीअ जे मौक़े ते का शाइरी संदसि हवाले करे या खेसि उन शाइरीअ सां दोस्तनि खे महज़ूज़ करे ऐं बशारत नारे ताज़ा कंदसि कपिड़ा डीजा जोगियाणी थिया सलम पाए वो त बरो जे लाइ कने कने पाए। अॼु असांजे इलाइक़े जे तमामु पढ़े लिखे माण्हू तालीम दान जाखोड़ी किरदार मंज़ूर बिलाल जो जनम आहे। खेसि जनम ॾियण ते वाधायूं बि ॾियां थो ऐं उन सां गॾु गॾु शेख अयाज़ जो नज़म जेको साईंअ जो पसंदि नज़म ॻाए उहो खेसि अचां थो। वञो कंवेलियो वञो वञो कंवेलियो वञो वञी पीरीअ खे चओ अञा कयो धियाना अञा कयो धियाना। वञो कंवेलियो वञो वञो कंवेलियो वञो वञी पीरीअ खे चओ अञा कयो धियाना अञा कयो धियाना। वञो कंवेलियो वञो अजो गई अजा टया उसाट बचार पेरड़ा खणा तपन पन पीसणा। अजो गई जाटया उसाट बचार पेरड़ा खणा तपन पन पीसणा। सनी हुआ न संग आ न आस में उमंग आ तॾहिं बीमार झाड़ में उजाड़ वाड़ में विड़ी रिड़ी विड़ा पयो विड़ी विड़ी रिड़ा पयो। वञो कंवेलियो वञो वञी पीरीअ खे चओ वञो कंवेलियो वञो वञो कंवेलियो वञो वञी पीरीअ खे चओ अञा तयां हे किलो अमां बिगर कयो बिलो। वञो कंवेलियो वञो वञी पीरीअ खे चओ अञा तयां हे किलो अमां बिगर कयो बिलो। अञा पयो जियां मां अञा पयो जियां मां जॾहिं फट मरां त पोइ बचार लुड़ सहार जो सावणियूं अचनि छमर अलूटती नचनि जॾहिं बि भिट भिट ते घटा गजी गजी वसे। जॾहिं बि सावणियूं अचनि छमर अलूटती नचनि जॾहिं बि भिट भिट ते घटा गजी गजी वसे। जॾहिं बि मोर टोर में ॾिसो न कंहिं बि होर में जॾहिं बि रोज़ रीझ में ॾिसो वञो कंवेलियो वञो वञी पीरीअ खे चओ वञो कंवेलियो वञो। अञा त जागती जले अञा त वेड़ती हले अञा त घाव ताव में लहू लगाव में। अञा त जागती हले अञा त वेड़ती हले अञा त घाव ताव में लहू लहू लगाव में। विड़ी विड़ी रिड़नि पिया रिड़ी रिड़ी विड़नि पिया अञा तियूं न माण क्यों साथिरियूं उगाण क्यों। अञा घड़ी पुनीना अञा घड़ी पुनीना
अञा त राति थी न वञो कमेलियो वञो वञी पिरीअ खे चओ वञो कमेलियो वञो वञो कमेलियो वञो वञी पिरीअ खे चओ अञा कयो जियां अञा कयो जियां वाह वाह वाह